सभिनी हंधि अॻो आहे अमन अमान जी जेका सिचुएशन हींअर ॾिसूं था त हालात तमामु ख़राब नज़र पिया अचनि। असांजो ज़िलो वरी बि बहितर हो ॿियनि ज़िलनि जे हिसाब सां, पर ॾींहुं ब ॾींहुं ख़राब थींदो थो हले। जेसि ताईं हिनखे सीरियसली न वठो वेंदो अञा वधीक मूंखे लॻे थो त मथों वारो इलाइक़ो जेको आहे आहिस्ते आहिस्ते हेठि हलंदो थो अचे। अफ़सोसनाक वाक़ियो आहे ऐं इन में शॉकिंग आहे ऐं इन में ज़ाहिर थो थिए त हिते सभई असांखे गॾिजी वेही हिकिड़ी राय अमली ठाहिणी खपे पंहिंजे ज़िले जी ऐं ॾाढो शॉकिंग ऐं दादा ॾिसो न हाणे हुन में मां वधीक कुझु कोन थो चई सघां त कहिड़ा कीअं आहिनि, पर ज़ाहिरी ॻाल्हि ज़ाहिर थींदी ॻाल्हियूं ऐं थियणियूं खपनि ज़ाहिर। ऐं एॾो वाक़ियो असांजे ज़िले में कॾहिं अहिड़ो हद ताईं कोन थियो आहे। उहा ई मां ॻाल्हि कई त सिचुएशन ख़राब थींदी थी हले पूरे ज़िले में सभिनीनि जी। ॾिसूं था जेको मूंखे कहिड़ी ख़बर आहे उन्हनि खां पुछ जेके कंदा सिचुएशन लॉ एंड ऑर्डर जेका सिचुएशन त मां तव्हांखे ॿुधाई ओवरऑल। माण्हुनि में परेशानी तमामु घणी आहे। आम माण्हू जेको आहे उहो पची नथो सघे जिते हुनखे रिलीफ मिले। करप्शन जी हालत तव्हांजे साम्हूं आहे। छा हालत आहे, का ऑफिस अहिड़ी कान्हे जिते माण्हू वञी को पंहिंजो जेन्युअन कमु कराए सघे। बाबा तव्हां पहिरें ॾींहं खां पता चऊं त अहिड़ा कूड़ा केस सभिनीनि जे अॻूं ज़ाहिर आहिनि। मुर्दा खान ते उहे केस थिया आहिनि जो कोई सोच खां मथे आहे ॻाल्हि, त उहे केस दाख़िल थिया आहिनि। केरु सोचे ई नथो सघे त अहिड़े क़िस्म जा केस मोटरसाइकिल चोरी हे चोरी इहे सॼे सियासी बुनियाद ते थियनि था। मुंहुं ॾींदा था अचूं अॻिते मुंहुं ॾींदासीं। मूंखे जेके हालात नज़र अचनि था त तब्दीली ज़रूरु परे कान्हे का। मां त सियासत खां ॿाहिरि आहियां, इहो सवाल को सियासी माण्हू ॾेई सघे थो।